कॉम्परेसन जी ॻाल्हि आहे त केतिरी उमेद आहे, महिनत बि उन्हनि वधीक कई आहे। तव्हां चयो त माण्हुनि जो हाणे थोरो रवैयो बि बहितर थियो आहे, हुननि जी पंहिंजी अप्रोच इलेक्शन में काफ़ी इम्प्रूवमेंट आई आहे, पर छा इहा ट्रांसलेट थी सघंदी हिकिड़ी विन में या हिकिड़े सुठे कॉम्पिटिशन में इन्हनि टिनी तकनि ते ख़ासि तौर ते? साईं ज़ाहिर असांजी त ख़्वाहिश इहा आहे जीअं सवेल बि ॻाल्हि कईसीं, ऐं ख़ुदि इहा तव्हां ॾिसंदो त हिकिड़े दौर में मोहतरमा जी बि हिकमत अमली जो हिसो तव्हांखे यादि हूंदो साईं इमदाद मोहम्मद शाह जे मुक़ाबले में बी उम्मीदवार न बीहारियो 88 में, इन जुने सुमरो बि असेंबली में आयो। त इहो हिकिड़ो बफर ज़ोन वारो कॉन्सेप्ट रहंदो आयो आहे त अहिड़ा माण्हू कुझु हुजनि असेंबली में, जीअं तव्हां ॾिसो पख्तूनख्वा पंजाब पाण इहा ॻाल्हि करे चुका आहियूं। हीअ कॉम्पिटिशन आहे तमामु घणो, ऐं हिन वक़्तु जेका जनरल परसेप्शन आहे उहा इहा ई आहे, सॼी सिंध में जुड़ी आहे ऐं तकनि में बि कमु कनि पिया। कॉम्पिटिशन आहे ऐं खटे था अचनि त असांजी अखियुनि ते। बाक़ी जेसि ताईं इलेक्ट्रोल पॉलिटिक्स में जेका हाउस कीपिंग आहे उन लाइ ऐं बार बार काफ़ी इलेक्शनूं थियूं आहिनि, इन्हनि दोस्तनि सां राब्ता बि रहंदा आया आहिनि, त उन में इहो ई मुंहिंजी गुज़ारिश रहंदी आई आहे त हिकिड़ो त इलेक्शन सां रोमेंस आहे त सिंध जा इशूज़ आहिनि, सिंध जा मामला आहिनि, ऐं माण्हू अचनि ऐं उन सम्झनि त असांजी ॻाल्हि सही आहे, वोट करे हलिया वञनि। पर जेका इलेक्शन डे वारी साइंस आहे, हेतिरी पोलिंग स्टेशन्स, पोइ उन में हेतिरा बूथ, पोइ उन बूथनि में हेतिरा एजेंट, पोइ एजेंट वरी उहे जेके सिग्नेचर्स ताईं उते रहनि, दॿा कीअं सील था थियनि, ॿाहिरि 5 माण्हू बीठा हुजनि जेके मानी सफ़ा कनि, त बेसिकली हाउस कीपिंग जा मामला एॾा इलेक्शन जा ॾुखिया करे छॾिया अथनि, जंहिंमें तव्हां ॾिसो त वॾेरो 24 कलाक तक में वेठो आहे, हुनखे एज आहे, या जेके एक्टिव पार्लियामेंटेरियंस आहिनि जेके सॼो ॾींहुं तक में वेठा आहिनि, त इहे जेके 2-3 तक आहिनि जितां हीअ दोस्त बीठा आहिनि, इन्हनि में हिननि खे रिलेटिवली इहो एडवांटेज आहे त इन में वॉलंटियर्स बि मिलनि था, इन में इहे शहरी तक आहिनि। कादर मक्सी साहब हिकिड़ो वुमेन कन्वेंशन कयो आहे पंहिंजे एजेंट्स में वर्क करे, तमामु वॾो कन्वेंशन हुते थियो आहे टंडे मोहम्मद खान में। एग्जैक्टली, त मूंखे इहा ई ख़ुशी पई थिए त उहे जेके इलेक्शन डे वारी इंजीनियरिंग आहे, इलेक्शन डे वारी जेके लवाज़मात आहिनि, उन्हनि खे हेसि ताईं सम्झण में इलाही तकलीफ़ थींदी। कॉम्परस तहरीक में तव्हां ॾिसो त साईं जलाल शाह तमामु घणा वोट खणंदो, इन करे त उहो इलेक्शन डे जी साइंस खे सम्झो पिए। मरणा परणा, राज भाग, ख़ुशियूं ग़मियूं, उथी वेठी माण्हुनि में अचणु वञणु, इलेक्शन डे ते बाबा हेतिरी यूनियन काउंसिलूं आहिनि, हेतिरियूं दहियूं आहिनि, उन में हेतिरा माण्हू खपनि, उन्हनि माण्हुनि खे विहारणो आहे, लठ धुके वारो माण्हू खपे, ख़ुदा न ईअं बि थींदो आहे इलेक्शन डे जी त तव्हां रिपोर्टिंग थींदी आहे त फलाणे हंधि मुखालिफ़ धुर खटे पई वोटिंग में, यकदमि फॾो कराए छॾियो, के वोट ते एतिराज़ विझी छॾियो। एजेंट तमामु ट्रेंड हूंदा आहिनि जेके एतिरी त स्लो प्रोसेस रखंदा आहिनि त अॻे कैंडिडेट जा वोट न अची सघनि। त इहे इलेक्शन डे जी इंजीनियरिंग मूंखे सलाह हिननि खे दोस्तनि खे हूंदी त उन खे सम्झनि, उन डे ते तव्हांजो ख़्याल आहे त इहा जेका इलेक्शन डे जी मैनेजमेंट आहे इहा खोट आहे असांजे दोस्तनि वटि? उहो चवंदा असां वटि कॉम्परेस कारकुन जेके सॼी सिंध में आहिनि, ॿियनि तकनि में जेके रहनि था, उन्हनि खे बि घुरायो, ज़ाहिर घुरायो वियो आहे, ऐं उहे इलेक्शन मैनेजमेंट में मदद कंदा, ऐं उहे इलेक्शन जो जेको रेजिस्टेंस थींदो आहे ग़लति वोट विझण जो, त उहे बि करे सघनि था। त इन्हनि सभिनी पंहिंजनि तकनि में माण्हू घुराए वरिता आहिनि। हा, उहो घुराए वरिता आहिनि, पहिरीं वेंदा रहिया आहिनि कॉम्परेस दोस्तनि जे तकनि में, पर उनजो हिकिड़ो डिसएडवांटेज इहो आहे, मिसाल तौरु आउं खोखर पाड़े में रहां थो हैदराबाद में, मुंहिंजे पाड़े में अगरि केॾो बि नज़रियाती कारकुन जे पर जे आयो जोही मां या कंदकोट मां या तलहार मां, त उन खे त उते मुक़ामी माण्हू जेके ॿियनि पार्टियुनि जा एजेंट आहिनि उहे ई हुनखे अहिड़ो मुंझाए मारींदा जो हुनखे ॻाल्हि ई सम्झ में न ईंदी त हिते मामला छा आहिनि। त जेकी वॾियूं पार्टियूं खटीनि थियूं या उहे कैंडिडेट्स जिन जा रूट्स आहिनि जेके सॼो ॾींहुं तकनि में वेठा आहिनि, उन्हनि जे खटण जो हिकिड़ो सबबु बुनियादी इहो बि आहे त उन्हनि जो हर पोलिंग ते मुक़ामी माण्हू वेठा आहिनि उन्हनि सां गॾु, जेके जेको अञा वोटर घेड़े कोन थो त परे खां सुञाणनि था त कहिड़ी घिटी जो वोटर आहे ऐं कहिड़ी जेको आहे सीक्वेंस में हिन जी लिस्ट में नंबर आहे, हिन जा घणा घर भाती अॻु में वोट ॾेई विया आहिनि। त इहा पूरी उन ॾींहं जी हिकिड़ी पूरी नॉलेज बेस आहे जेको हाणे ॾिसूं पिया त दोस्तनि उन तमामु घणी कोशिशि कई आहे, तमामु घणी उन में तयारी कई आहे। डॉक्टर साहिबु जीअं तव्हां ॿुधायो उन्हनि कयो आहे, ज़ैन शाह साहिबु कयो आहे, अयाज़ साहिब खे त इहो एडवांटेज आहे त शहरी तक आहे, ॿारड़ियूं बि आहिनि उन में, पर इहे जेकर उन ॾींहं जी इंजीनियरिंग खे ई मैनेज करे विया त कॉम्पिटिशन आहे। ऐं जीअं चयोसीं सवेल बि त दुआ आहे त अहिड़ा किरदार अचनि ऐं असेंबलियुनि में सिंध जे हक़नि जे लाइ पंहिंजो आवाज़ु। ऐं ॿियो हीअ जेको इम्प्रेशन आहे त सिंध जे हक़ लाइ उते तमामु वॾो कालाबाग डैम ते जलसो थींदो, उहो बेसिकली लेजिस्लेटिव बिज़नेस आहे। ऐं तव्हां मोहसिन साहिबु इन ते तमामु घणो कमु कयो आहे त कीअं लेजिस्लेटिव बिज़नेस में सिंध खे पंहिंजे आइनी कानूनी हक़नि खां कीअं डिप्राइव कंदा पिया अचनि मुस्तक़िल। कल्ह टियों ॾींहुं तव्हां जेको इर्सा वारो प्रोग्राम कयो उहो ॾाढो पॉपुलर थियो सिंध में,
सोशल मीडिया ते बि खॼो केयरटेकर चीफ मिनिस्टर नोटिस वरितो त इहो असांखे घटि में घटि उत्साह हूंदो त जेको लेजिस्लेटिव बिज़नेस आहे सिंध जो उन में घटि में घटि अहिड़ा माण्हू मौजूदु हूंदा जेके हिकिड़ी दीवार बणिबा ऐं को बि अहिड़ो फ़ैसिलो जंहिंमें सिंध गवर्नमेंट खे प्रेशर अचनि त तव्हांखे फेडरल मां कढूं था या तव्हांजी हुकूमत डिसलाज कयूं था त इहो हिकिड़ो एडवांटेज हूंदो त हिकिड़ो बफर ज़ोन सिंध में मौजूदु हूंदो। ज़ुल्फ़िकार इहा ॻाल्हि असांजे पीपल्स पार्टी दोस्तनि सां बि ॻाल्हि थिए हू चवनि था त इहो रोल त असां बि किरदारु अदा कयूं पिया। प्राइम मिनिस्टर खे ख़त लिखणु पाणी नाणे जे मामले ते ॿियनि मामलनि ते CCI जी मीटिंग्स में फेडरल कैबिनेट जी मीटिंग में NEC जी मीटिंग्स में पीपल्स पार्टी वारा दोस्त 15 सालनि खां चवनि था असां बि एतिराज़ु कंदा आया आहियूं, ख़त लिखंदा आया आहियूं। गैस जो मामिलो हुजे, सिंध जे राइट्स जा मामला हुजनि, पाणी जो मामिलो हुजे, सिंध मां जेको नुमाइंदो वञे थो उहो बि उते वञी एतिराज़ु करे थो त उहो रोल असां प्ले करे रहिया आहियूं। निगरान हुकूमत हाणे तमामु ज़बरदस्त स्टैंड वरितो इरसा एक्ट वारे मामले ते ऐं चोलिस्तान जेको प्लान आहे उन्हनि जे मामलनि ते त उहे चवंदा गवर्नमेंट असां इहो रोल प्ले कयूं पिया त पोइ हीअ कॉम्प्रेस दोस्त ईंदा त हीअ कहिड़ी उते नई ॻाल्हि कंदा या कहिड़े तरीक़े सां इन मामले खणी सघंदा। ॾिसो अगरि पाण रुगो प्रीवियस 3 असेंबलियुनि जो लेजिस्लेटिव बिज़नेस ॾिसूं ख़ासि तौर ते सिंध जा जेके मामला आहिनि वफ़ाक़ सां विज़ावी फेडरेशन उनमें पाण ॾिठो आहे त जेका सेरिमोनियल रस्मी ख़तो किताबत आहे उहा त थींदी रही आहे पर असां अगरि केस खणूं त उन मां हार्डली 2 या 3 या वधि में वधि 5 केसनि ते ॾिठो वियो आहे त विफ़ाक़ या जेको मथे सिस्टम्स आहिनि उहे उन्हनि को बैक थिया आहिनि या उन्हनि को अहिड़ो डिसीजन कयो आहे जंहिंमें सिंध जा बाक़ी मेजॉरिटी डिसीजन्स में असां ॾिठो आहे थल केनाल वारे मामले खां वठी उनजी एक्सटेंशन खां वठी ऐं जेको गैस सेस आहे उन में हुननि खे जीअं आयो आहे तीअं फॿिजी वियो आहे। पोइ ब्लैकमेलिंग जा मुख़्तलिफ़ मामलात आहिनि, केसिस आहिनि, नेब आहे, घणेई प्रेशर टैक्टिसनि जेके इस्तेमालु थियनि था त हिननि दोस्तनि जी इहा उमेदु आहे त घटि में घटि ही अकेला हूंदा। ज़ाहिरा GDA जा पंहिंजा हिकिड़ा लाइबिलिटीज़ हूंदियूं जेके दोस्त GDA प्लेटफॉर्म तां खटाईंदा पर घटि में घटि इहे उहे माण्हू जेके कंहिं वॾे प्रेशर में या इन क़िस्म जी बार्गेनिंग में न ईंदा त इहो हिकिड़ी थिन लाइन आहे होप जी त रिलेटिवली सूबाई असेंबली या क़ौमी असेंबली अंदरि हिकिड़ी स्ट्रॉन्ग वॉइस बि हूंदी, वॉइस मौजूदु हूंदी ऐं ज़ाहिर पार्लियामेंट जी आवाज़ खे हर को ॿुधे थो। ख़ासि तौर ते मेन स्ट्रीम मीडिया ॿुधे थो। मेन स्ट्रीम मीडिया त हूअं कॉम्प्रेसन खे जाइ कोन थो ॾिए पर हिननि इशूज़ ते फ़र्क़ु आहे। पर इहो इशू आहे त इहो जेको स्ट्रीट पावर आहे कॉम्प्रेसन वटि छा उहो इन पार्लियामानी पावर में कन्वर्ट करे सघंदा हिनखे? सर इहो वरी ॾाढी एकेडमिक डिबेट आहे। स्ट्रीट पावर में जनरली हिकिड़ी ऑप्टिक्स डेवलप थींदा आहिनि। मिसाल तौरु जीअं इमरान ख़ान जो किसो पियो हले, इमरान ख़ान जे लाइ जनरल परसेप्शन इहो आहे त रेफरेंडम अगरि हींअर मुल्क में करायो त इमरान ख़ान 99% वोट खणी ईंदो माण्हुनि जा। जनरली माण्हू आइन बि ईअं चवनि था ठीकु आहे छाकाणि त सिस्टम माण्हू सम्झनि था त सिस्टम ठीकु न आहे। पर तव्हां ॿुधायो त इहो ई इमरान ख़ान जेकर अमली सियासत में अची बीहे शिकारपुर ऐं कश्मीर या कंदकोट मां त शबीर बिजाराणी सां कीअं मुक़ाबिलो कंदो या थर मां बीहे या सांगड़ मां अछड़े थर मां मोहम्मद ख़ान जूणे जे ऐं शाज़ी अहमद जे मुक़ाबले में बीहे या इवन टंडे मोहम्मद ख़ान मां अची बीहे बदीन मां बीहे त इलेक्टोरल पॉलिटिक्स या लवाज़मात बिल्कुलु ॿिया आहिनि। इलेक्टोरल पॉलिटिक्स खे आउं सम्झा थो ज़ाती तौरु मुंहिंजो सब्जेक्ट ऑफ इंट्रस्ट आहे। ईअं डिज़ाइन कयो आहे जेको रूलिंग एलीट आहे पंहिंजो उन ईअं डिज़ाइन कयो आहे त माण्हुनि खे इहो त सम्झ में ई न अचे त बाबा पीपल्स पार्टी जो मंशूर छा आहे, छा नवाज़ शरीफ़ असांजे हक़नि जी जेको आहे सो हक़े हाकिमियत जो ख़्यालु वधीक पियो रखे पंहिंजे मंशूर में, इमरान ख़ान घटि पियो रखे या पीपल्स पार्टी माण्हुनि जा तव्हां ॾिसो हफ़्ते खां जेके 2 हफ़्तनि खां सोशल मीडिया हलनि पिया कंप्लेंट्स छा आहिनि। बाबा तो ख़ुर्शी शाह साहिबु वाइदो कयो तो त नौकिरी ॾिनी कोन मुंहिंजे पुट खे, अदा नवीद कमर साहिबु तो चयो रोड ठाहींदो त माण्हुनि खे अहिड़ो फासाए छॾियो अथनि उन्हनि सिविक इम्यूनिटीज़ में पाणी जो वारो थाणो नंढी नौकिरी जो माण्हू हाणे वॾी जेको फ़िक्री ऐं जेको चऊं न नज़रियाती तौरु वरी अहम ॻाल्हि कई आहे त हिन ते पाण थोरो ब्रेक खां पोइ वरी थोरो डिस्कशन कयूं था।